अबा शमीर घर आयो हो पर उन वक्त तू घर में न हुए ॾाढो सुठो छोकरो आ दावत भी ॾेई वियो आ अबा जे तू नथो साण हले असां के वठी त पोइ मोकल ॾे पिणे खे चवा त पोइ उहो वठी वञे असां के अमा शमीर वारा मुंहिंजा दोस्त आहिनि उहे असांजा मिट कोन ओॾे ई वञणु असांजो मुनासिब नथो लॻे अॼुकल्ह मिटनि खे केरु थो ॾिसे मिट माइट वतन था पेर कढण जे चक्कर में जेको तोसां सुठो हले न उनखे ई मिट सम्झ अदा हिकड़ी ॻाल्हि चवाई नाराज़ त कोन थींदे छितो न आहियां थियो मुंहिंजी भेण जो अचायो तो मथां नाराज़ थींदुसि तूं ॻाल्हि कर जॾहिं रेस मूंखे हवेली में कैद कयो हो न उतां मूंखे शमीर ई आज़ाद करायो इहो छा पई चवी कसम सां अदा शमीर जी इहा नियत न हुई मूंखे सूरन में ॾिसी पोइ इहो कदम खयो छोरी पोइ इहा ॻाल्हि तो असां सां छो न कई अम्मा ॿ टे चक्कर त ॻाल्हि करण जी कोशिश कई पर इन करे कोन कयमि मत तव्हां नाराज़ थी वञो उन्हनि त असां सां हमदर्दी कई न इन में नाराज़ थियण जी कहिड़ी ॻाल्हि आहे बाबा जेकॾहिं हू हमदर्दी कंदा न त मूंसां बि ज़रूर ॻाल्हि कंदा अदा हितां वठी मूंखे शहर आयो उते शमीर जी भेण राणी भी मूंसां रहल हुई उते मां अकेली न हुईसि पुट हुननि इज़त जी गण कई जे ईअं न कनि हा त राणीअ खे हिन सां गॾु न रहाइनि हा पर हिननि इहो बि सोचियो त मता मूंसा जा मयारी थी पऊं इन करे कुझु बि हुजे हा मां पर इहा ॻाल्हि हू मूंसां त कंदा थी सघे तो अदा हू तोसां ॻाल्हि कनि हा पर ॿिनि टिनि ॾींहंनि में रेसिया माण्हू मूंखे खणी विया उन जो हिसाब त नवाब खान खां वठंदुसि पर बख़्श त न शमीर खे बि कोन कंदुसि सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।